अस्सलाम वालेकुम ज़ाहिद हेयर एंड आई वेलकम ऑल ऑफ यू। अच्छा जीअं त पंहिंजो कल्ह टॉपिक हुयो ह्यूमन आई जो सही आहे त असां इंसान जी अखि पढ़ीसीं। कल्ह थोड़ी जल्दी बि हुई न करे तव्हांखे थोरो तक में पढ़ाए थी त मां सोचियो अॼु जेको आहे सो पोयों बि जेको पाण कल्ह पढ़ियोसीं उनखे थोरो रिवीन कयूं सही तरीक़े सां ऐं जो अॻियां पंहिंजो इहो टॉपिक रहिजी वियो उनखे पाण अॼु वन पेपर जे हिसाब सां बहितरीनु तरीक़े सां कवर कयूं। अच्छा हाणे कल्ह पाण पढ़ियोसीं त बाबा जेकी आई आहे उहा हिकु वाइटल ऑर्गन आहे, ठीकु आहे, हिकु मेन इम्पोर्टेंट ऑर्गन आहे इंसान जे लाइ, ठीकु आहे। जेकॾहिं अखि में का ख़राबी अची थी वञे त हुनजी इंसान जी नज़र कमज़ोर थी वञे या नज़र वञी जॾहिं त इंसान जेको आहे हिकु क़िस्म जो ॿियनि ते मोहताज थो थी वञे, सही आहे। त हाणे नज़र कमज़ोर थियण जी ॿ शयूं हूंदियूं आहिनि। हिकु या त हुन में का मेडिकल कंडीशन्स अची वञे अहिड़ियूं, ठीकु आहे, डिसफंक्शनलिटीज़ अची वञे, अहिड़ा के सिंड्रोम्स अची वञनि जंहिंजे तहत जेको आहे सो अखि जी जेकी नज़र आहे उहा कमज़ोर थी वञे, या वरी जेको आहे सो एज जे हिसाब सां बि अखि जी जेकी नज़र आहे उहा कमज़ोर थींदी आहे, सही आहे। हाणे असां पढ़ियोसीं त बाबा जेकी आई आहे उन जेको डायामीटर आहे उहो घणो आहे 1 इंच या 2.5 सेंटीमीटर, ठीकु आहे। कल्ह वारी शइ हिन खे थोरो जल्दी सां रिपीट कंदासीं, कल्ह थी सघे तव्हांखे सही सम्झ में न आयो इन जे करे। अच्छा हाणे उन में असां पढ़ियोसीं जेकी फ्रंट, ठीकु आहे न, जेकी अखि असांखे नज़रंदी आहे, असांखे जेकी अखि नज़रंदी आहे उन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि। स्क्लेरा हूंदो आहे, ठीकु आहे, जेको वाइटिश पोर्शन आहे, उनखे अलावा कॉर्निया हूंदो आहे, कॉर्निया जे अंदरि जेको आहे सो आइरस हूंदो आहे, जेको कलर पिगमेंट हूंदो आहे। उनखां अलावा जेको आहे सो उनजे अंदरि जेको आहे सो पीपल हूंदो आहे, पीपल जी बैक साइड ते लेंस हूंदो आहे, इहो जेको आहे सो मेन शइ आहे, ठीकु आहे। ऐं ॿियो जेको आहे सो स्क्लेरा जे मथां जेको आहे सो कॉर्निया जे मथां जेको आहे सो हूंदो आहे आईलिड। आईलिड छा कंदो आहे, उनखे प्रोटेक्ट कंदो आहे। इहे शयूं पाण कल्ह पढ़ी हूंदी, पर हिनखे हिकु रिवीजन ॾियूं था। हाणे आइरस छा आहे, इहो हिकु पिगमेंट पार्ट आहे, ठीकु आहे न, अखि जो, ठीकु आहे। हाणे लेट सपोज़ तव्हां हे ॾिसो, हीअं अखि आहे इंसान जी, ठीकु आहे, जेकी पाण खे नज़र ईंदी आहे, ठीकु आहे, जेकी पाण खे नज़र अचे थी, हीअ इंसान जी अखि आहे, ठीकु आहे। त हीअ इंसान जी अखि जेकी पाण खे नज़र थी अचे त हिन में जेको हीअ पोर्शन आहे, हीअ जेको मां रेड कयो आहे मथां, ठीकु आहे, जेको पाण खे मेन जेको नज़र ईंदो आहे इहो आइरस आहे, ठीकु आहे। हीअ वारो उहो हीअ पोर्शन आइरस आहे। आइरस जे अंदरि जेको हे ब्लैक पोर्शन आहे जेको अचे थो, इहो हिनखे पाण चवंदा आहियूं पीपल, ठीकु आहे। पीपल जे पोइ साइड ॾांहुं लेंस हूंदा आहिनि, ठीकु आहे। ऐं हिन जे मथां जेके लेयर आहे इनखे पाण छा था चऊं, कॉर्निया, ठीकु आहे। ऐं जेको वाइटिश पोर्शन ईंदो आहे हीअं करे, ठीकु आहे, हिते हिनखे पाण छा चवंदा आहियूं, स्क्लेरा, सही आहे। त इहे जेके मेन जेके ॿ शयूं हूंदियूं आहिनि। हाणे आइरस छा आहे, आइरस जेको आहे उहो कलर पोर्शन हूंदो आहे आइज़ जो, ठीकु आहे। इहो इम्पोर्टेंट हूंदो आहे साइज़ खे कंट्रोल करणु पीपल जी। हाणे लेट सपोज़ तव्हां हिनखे ईअं सम्झो त भाउ तव्हां रोशनी में सिज खे ॾिसो था त पोइ आइरस छा कंदो आहे, पीपल जी साइज़ खे घटाईंदो आहे। छो घटाईंदो आहे त जेकॾहिं रेडिएशन डायरेक्ट अची करे पीपल जे थ्रू, लेंस जे थ्रू तव्हांजी रेटिना ते किरंदा त रेटिना खे उहो डैमेज करे सघनि था, ठीकु आहे, जंहिंजे करे तव्हांजी अखि में डिसफंक्शनलिटी अची सघे थी, ठीकु आहे। तव्हां में जेको आहे सो कलर विजन जो या जेको आहे सो ॿियूं मुख़्तलिफ़ बीमारियूं अखियुनि जी उहे थी सघनि थियूं, सही आहे। त तव्हांजे पीपल मां केतिरी रोशनी अंदरि वेंदी आहे, केतिरी न वेंदी आहे, उनखे जेको आहे सो मेंटेन केरु कंदो आहे, आइरस कंदो आहे, ठीकु आहे। त अंधेरे में ईंदो पीपल खे उहो वॾो करे छॾींदो आहे। तव्हां हीअं हिकिड़ो मिसाल वठो, तव्हां जेकॾहिं हिनजे शीशे जे अॻियां बीठा आहियो त लाइट हिकदमि तव्हां बंदि कंदव त तव्हां ॾिसंदव थोरी देरि खां पोइ तव्हांखे थोरी थोरी शयूं नज़र अंधेरे में अचणु शुरू थी वेंदियूं। छो ईंदियूं त भाई आइरस अलाउ कंदो आहे पीपल खे त उहो डायलेट करे वॾो थिए, ठीकु आहे। त वरी तव्हां जीअं शीशे में ॾिसंदव त तव्हांजो पीपल वॾो थींदो, जीअं बि तव्हां वरी हिकदमि सां नंढो थींदो रोशनी में, जीअं तव्हां जेको आहे हिकदमि सां जेको आहे सो लाइट ऑन कंदो तव्हां ॾिसो तव्हांजो पीपल वॾो हूंदो, पर जीअं रोशनी पवंदी वेंदी त उहो नंढो थी वेंदो, माना हुनखे रोशनी जेकी ज़रूरत हूंदी ओतिरे हिसाब सां उहो हेठि मथे थींदो रहंदो आहे। त आइरस जो फंक्शन इहो आहे, ठीकु आहे। हाणे आइरस जे मथियां वारो जेको पोर्शन हूंदो आहे, ठीकु आहे, जेको कवर कंदो आहे पीपल एंड आइरस खे, ठीकु आहे, जेको कवर करे थो छाखे, पीपल एंड आइरस खे। हीअ जेको पीपल आहे ऐं आइरस इनखे जेको कवर करे थो हिनखे पाण छा था चऊं, कॉर्निया, ठीकु आहे। हाणे कॉर्निया जेको आहे सो इहो प्रोवाइड कंदो आहे 66% ऑफ ऑप्टिक पावर। असांजी अखि खे जेको पावर खपे थो, ऑप्टिक पावर जो 66% जेको आहे सो केरु थो ॾिए, कॉर्निया ॾिए थो। ऐं इहो वाहिद शइ आहे कॉर्निया असांजे बॉडी में जंहिंजे अंदरि ब्लड वेसल्स न आहे, ठीकु आहे, ब्लड सर्कुलेशन बिल्कुलु न आहे, सही आहे। उनखां पोइ अचे थो स्क्लेरा। हाणे स्क्लेरा जेको आहे सो पाण पढ़ियोसीं कल्ह त जेको वाइटिश पार्ट आहे, ठीकु आहे, वाइट पार्ट हूंदो आहे अखि जो, हुनखे पाण स्क्लेरा चवंदा आहियूं, सही आहे। हाणे जॾहिं बि तव्हां ॾिसो न मिरर में वेंदा आहियो, ॾिसंदा आहियो तव्हां पिंक या रेड थी वेंदी आहे, ठीकु आहे, वाइट पार्ट जेको जॾहिं हुनखे तव्हां मटींदा आहियो या स्नीज़ कंदा आहियो या हार्ड रबिंग कंदा आहियो तव्हां हुनजी, त ब्लड स्पॉट ठही वेंदा आहिनि वाइटिश लेयर में। त इहा छा हूंदी आहे, इहा
स्क्लेरा हूंदी आहे, ठीकु आहे। हाणे इहो जेको प्रोटेक्टिव इन जी जेकी लेयर हूंदी आहे मथीं जेकी आहे सो उनखे पाण चवंदा आहियूं इलास्टिन या कोलाजिन, जेकी पाण कल्ह पढ़ीसीं, ठीकु आहे न। इहे कनेक्टिव कॉमन कनेक्टिव टिश्यूज़ हूंदा आहिनि जेके मैमल्स में हूंदा आहिनि, इहे छा कंदा आहिनि, स्क्लेरा खे प्रोटेक्ट कंदा आहिनि, सही आहे। हाणे स्क्लेरा खां पोइ जेको आहे सो आईबॉल जे मथां जेको आहे सो आईलिड हूंदो आहे, ठीकु आहे। हीअ जीअं आईबॉल आहे, हीअ जेको कल्ह पाण पढ़ियोसीं, ही आईलिड हूंदी आहे मथीं। हाणे हीअ आईलिड छा थी करे, हिनखे सिर्फ़ु तव्हां सम्झी छॾियो त हे तव्हांखे वन पेपर जे हिसाब सां ईअं तव्हांखे यादि थी वेंदो, ठीकु आहे। हाणे आईलिड जो फंक्शन छा आहे त बाबा उहो जेको आहे अखि जे तारे खे जेको बि हूंदो आहे अखि, उनखे प्रोटेक्ट कंदी आहे, जीअं उहो ॿाहिरि न निकिरी सघे, ठीकु आहे, या उनखे जेको आहे सो नुक़सानु न थिए, ठीकु आहे। इहो प्रोटेक्शन हिकिड़ी लेयर हूंदी आहे, ठीकु आहे, इहा प्रोटेक्ट कंदी आहे। इहे आहिनि मेन शयूं जेके असांखे फ्रंट आई ते नज़र ईंदियूं। हाणे बैक ऑफ आई जेकॾहिं पाण वञूं त बैक ऑफ आई पाण खे जेको मेन जेको पोर्शन मिलंदो उहो मिलंदो पाण खे रेटिना जो, ठीकु आहे। या रेटिना खां अॻु में बि जेकॾहिं पाण ॾिसूं त हीअ जेको प्यूपिल आहे, हीअ जेको ब्लैक कलर जो हूंदो आहे, उनजे पोयों हिते जॾहिं हिन में रोशनी वेंदी आहे त हे जेके आहिनि हीअ लेंस हूंदी आहे हिते, ठीकु आहे। हाणे लेंस छा कंदो आहे त लेंस ते जेको आहे सो लेंस जेको आहे सो छा कंदो आहे त इहो पार्ट हूंदो आहे इमीडिएटली बिहाइंड प्यूपिल, ठीकु आहे न। हाणे इहो ई जेको आहे सो फोकस कंदो आहे जेके लाइट रेज़ ईंदियूं आहिनि न, उनखे जेको आहे डेलीकेट करे उनखे फोकस कराईंदो आहे रेटिना जे मथां। लेंस जेको आहे सो अलाउ कंदो आहे उन लाइट खे, या जेके ॿाहिरां जेके बि शयूं अचनि थियूं लाइट जी सूरत में, ठीकु आहे न, उनखे छा कंदो आहे, उनखे फोकस कराईंदो आहे छाजे मथां, रेटिना जे मथां, ठीकु आहे। हाणे इन में ई जेको आहे सो इहो जो लेंस हूंदो आहे इहो कॉन्वेक्स लेंस हूंदो आहे। इहो बि MCQ हूंदो आहे त जेको आहे लेंस इहे कहिड़ा हूंदा आहिनि, इहे कॉन्वेक्स लेंस हूंदा आहिनि, ठीकु आहे। ऐं इन जी जेकी थिकनेस हूंदी आहे उहा कंट्रोल कंदी आहे मसल्स कंदा आहिनि, ठीकु आहे, जंहिंखे पाण सिलरी मसल्स चवंदा आहियूं, ठीकु आहे। इहो हूंदो आहे लेंस। हाणे लेंस खां पोइ जेकॾहिं पाण अचूं त पोइ रेटिना हूंदी आहे, ठीकु आहे। हाणे रेटिना जेको आहे इहो मोस्ट इनर जेको मोस्ट लेयर आहे उहा रेटिना हूंदी आहे अखि जे अंदरि, ठीकु आहे। इन जे अंदरि जेको आहे सो फोटो रिसेप्टर सेल्स हूंदा आहिनि। हाणे फोटो रिसेप्टर सेल्स खे पाण फोटो रिसेप्टर नर्व सेल्स बि चवंदा आहियूं। हाणे इहे छा कंदा आहिनि त जॾहिं पाण का शइ ॾिसूं था, लेट सपोज़ तव्हां इहे पेन था ॾिसो, ठीकु आहे। हाणे तव्हांखे कीअं ख़बर पए त पेन हीअं नज़र ईंदी आहे या हिन जो कलर हीअ आहे, इहो छा थींदी आहे, अखि में जॾहिं पीपल मां जेको आहे सो रोशनी अंदरि वेंदी आहे, लेंस उनखे जेको आहे सो वञी करे जेको आहे सो उछलाईंदो आहे रेटिना जे मथां। त रेटिना छा कंदी आहे त ऑप्टिक नर्व जे थ्रू जेको आहे ब्रेन खे सिग्नल ॾींदी आहे, ठीकु आहे। त उहो रेटिना में ई रॉड्स एंड कॉन्स हूंदा आहिनि जेके ब्लैक ऐं कलर विजन जो जेको आहे सो इंतिखाब करे ब्रेन ॾे सिग्नल मोकिलींदा आहिनि। त पोइ ब्रेन जेको आहे सो उनखे शेप कंदो आहे हिनखे, त हीअ बाबा पेन आहे, हीअ रेड आहे, हीअ वाइट आहे, हीअ नज़र अचे थी, ठीकु आहे। त इहो रेटिना जो फंक्शन हूंदो आहे। हाणे इहे जेके सेल आहिनि इहे छा कंदा आहिनि त इहे रिएक्ट कंदा आहिनि छा सां, जेकी बि इंटेंसिटी ईंदी आहे लाइट जी या जेकी बि प्रेजेंस हूंदी आहे लाइट जी, उन जे थ्रू उहे हिनखे सिग्नल्स खे जेको आहे सो मोकिलींदा आहिनि ब्रेन ॾे थ्रू ऑप्टिक नर्व्स। इहो रेटिना जो फंक्शन हूंदो आहे, ठीकु आहे। हाणे रेटिना जो ॿियो हिकिड़ो पार्ट हूंदो आहे जंहिंखे पाण मैकुला चऊं था या हिनखे येलो स्पॉट बि चवंदा आहियूं, ठीकु आहे। इहो रेटिना जे अंदरि हूंदो आहे, जीअं हीअ वारो हितां जितां ऑप्टिक नर्व शुरू थींदी न, हिनखे पाण मैकुला या येलो स्पॉट बि चवंदा आहियूं, सही आहे। हाणे इन जो फंक्शन छा हूंदो आहे त इहो पार्ट रेटिना जो इहो रेस्पॉन्सिबल आहे रीडिंग विजन जी। त जेके बि ईंदी कलर विजन या जेकी बि ॿाहिरों जेकी लाइट अचे थी उनजी रीडिंग करणी आहे विजन जी, या कलर जेको अचे थो उन जेकी आहे कलर विजन जी रीडिंग करणी आहे, उहो मैकुला जो फंक्शन आहे, ठीकु आहे। हाणे उनखां पोइ इन जे अंदरि अचे थो हिकिड़ी जेकी लेंस ऐं रेटिना जे दरमियान जेकी गैप ईंदी आहे उनखे विटिरस ह्यूमर जेको आहे त जेल शेप जेल लाइक या जेल शेप जेको आहे हिकु ट्रांसपेरेंट सबस्टेंस हूंदो आहे, ठीकु आहे न, जेको लेंस ऐं रेटिना जे विच में हूंदो आहे, ठीकु आहे न। इहो छा थो करे, इहो हिकिड़ो ऑप्टिक हिन जो सिस्टम जो पार्ट आहे ऐं इहो हुनखे इहो फ्लूइड टाइप हूंदो आहे, लिक्विड टाइप हूंदो आहे, मतिलबु जेल टाइप हूंदो आहे। इहो पोयां जेको आहे सो जेकी इन जी स्पेस जेकी विच में हूंदी आहे उनखे फिल कंदो आहे त जीअं इन जी ड्राइनेस न अचे, ठीकु आहे। उनखां पोइ जेको आहे सो विटियस ह्यूमर खां पोइ अचे थो तव्हांजो ऑप्टिक नर्व्स, ठीकु आहे न। हाणे ऑप्टिक नर्व्स कहिड़ियूं आहिनि, हीअ जेकी मैकुला खां पोइ निकिरनि, हीअ जेके ऑप्टिक नर्व जेके ब्रेन ॾे सिग्नल खणी थी वञे, ठीकु आहे। हाणे ऑप्टिक नर्व जेको आहे सो इहो हिकु अहिड़ो स्ट्रक्चर हूंदो आहे जेके रेटिना खां इलेक्ट्रिकल सिग्नल्स वठंदा आहिनि, ठीकु आहे। इलेक्ट्रिकल सिग्नल जे थ्रू ऐं वञी करे सिधो ब्रेन खे ॾींदा आहिनि, ठीकु आहे न। ब्रेन छा कंदो आहे त जेकी इहा इंफॉर्मेशन उनखे इलेक्ट्रिकल सिग्नल जे उन में नतीजे में मिलंदी आहे या शेप में मिलंदी आहे उनखे उहो इंटरप्रेट कंदो आहे, ठीकु आहे, ब्रेन, ऐं उनखे हिकु विजुअल शिकल ॾींदो आहे त बाबा जेकी शइ ॾिसूं था, जेकी शइ अचे थी नज़र अचे थी पाण खे, उहा कीअं थी नज़र अचे, उहो ब्रेन उतां कंदो आहे, ऑप्टिक नर्व्स उन्हनि वेंदा आहिनि, ठीकु आहे। हाणे इहे जेके ऑप्टिक नर्व्स आहिनि इहे 1 मिलियन नर्व्स जे हिकु
फाइबर हूंदा आहिनि, नर्व फाइबर ते जेको आहे सो बंडल ऑफ नर्व फाइबर उन ते मुश्तमिल हूंदा आहिनि 1 बिलियन। ठीकु आहे। हाणे इन में जेको आहे सो ॿियो जेको रेटिना में अचनि थिए उहो हूंदो आहे कॉन्स एंड रॉड्स। ठीकु आहे। कॉन्स जेको रेस्पॉन्सिबल हूंदो आहे परसीविंग कलर्स एंड डिटेल्स। ठीकु आहे। जेकी बि शइ पाण ॾिसूं था हुन में जेके कलर्स आहिनि उनजी डिटेल्स आहिनि, लेट सपोज़ हाणे हीअ आहे। ठीकु आहे। हाईलाइटर हाणे हिन मुख़्तलिफ़ कलर येलो आहे, ब्लैक आहे, ठीकु आहे, पिंक आहे, सॉरी कहिड़ो कलर आहे, जेको बि आहे। ठीकु आहे। मां ज़हन ते नथो अचे। त हीअ जेके बि कलर आहिनि त हिननि खे जेको आहे सो इन जी डिटेल्स खे, ठीकु आहे न, ऐं इन जी कलर खे कहिड़ा कहिड़ा कलर इन खे इहो अखि जेको आहे सो परसीव कंदी आहे। सही आहे। इहो कंहिंजे थ्रू कंदी आहे, कॉन्स जे थ्रू कंदी आहे। कॉन छा थो करे त असांजी कलर डिटेल्स खे, ठीकु आहे न, या इन कलर खे उन जी डिटेल्स खे परसीव कंदो आहे। ठीकु आहे। हाणे कॉन्स एंड रॉड्स ॿई छा आहिनि, ठीकु आहे। हे कॉन्स पाण पोइ था अचूं। हाणे कॉन्स जेके आहिनि से इहे आई रेटिना में हूंदा आहिनि मिलियंस ऑफ टाइनी लाइटिंग सेंसिंग जेको आहे सो नर्व सेल्स हूंदा आहिनि। ठीकु आहे। कॉन्स एंड रॉड्स जेके आहिनि इहे मिलियंस ऑफ टाइनी लाइट सेंसिंग नर्व सेल्स हूंदा आहिनि, जंहिंखे पाण रॉड्स एंड कॉन्स चऊं था। इन में जेको कॉन्स आहे उहो कलर जे लाइ जेको आहे सो रेस्पॉन्सिबल हूंदो आहे। ठीकु आहे। ऐं जेको रॉड्स हूंदो आहे उहो नाइट विजन लाइ, मतिलबु ब्लाइंडनेस लाइ, और सॉरी ब्लैक जेकी ईंदा आहिनि। ठीकु आहे। ब्लैक एंड वाइट जीअं पाण शयूं पाण जीअं राति जो पाण खे कलर नज़र न ईंदो, उन जे लाइ रॉड्स रेस्पॉन्सिबल हूंदा आहिनि। मतिलबु इहे पेरीफीरियल, मतिलबु साइड वाली साइड विजन जंहिंखे पाण चऊं। ठीकु आहे। पेरीफीरियल बि चइबो आहे साइड या रिमोट जेकी ॿाहिरीं वारी साइड हूंदी आहे। ठीकु आहे। इहो जेको आहे सो डिटेक्टिंग कंदो आहे मोशन खे बि। ठीकु आहे। मोशन खे डिटेक्टिंग लाइ कहिड़ो ज़िम्मेवारी आहे, रॉड्स जी आहे। ठीकु आहे। कलर जे लाइ कंहिंजी आहे, कॉन्स जी आहे। ठीकु आहे। उनखे अलावा नाइट विजन जी ज़िम्मेवारी केरु थो रेस्पॉन्सिबल इन जे लाइ हूंदो आहे, उहो रॉड्स हूंदो आहे। ठीकु आहे। रॉड्स सां कॉन छा कंदा आहिनि, इहे कन्वर्ट कंदा आहिनि लाइट खे। ठीकु आहे न। जीअं असां ॾिसूं था न, असांजे रेटिना में जेकॾहिं उहा लाइट अचे थी उनखे कन्वर्ट कंदा आहिनि छा ने, इलेक्ट्रिकल इम्पल्सिस में। ठीकु आहे। इलेक्ट्रिकल इम्पल्सिस में कन्वर्ट कंदा आहिनि, जेके सिधो वेंदा आहिनि ऑप्टिक नर्व्स में, उतां ब्रेन में, ब्रेन वञी करे उनखे साॻी ॻाल्हि इमेज वञी करे शेप कंदो आहे। हीअ आहे टोटल पंहिंजी आहे। ठीकु आहे। हाणे हिकिड़ी हिन में शइ मूंखां आई थिंक रहिजी वई, उहा हुई त हिकु हूंदो आहे विटियस ह्यूमर जेको अखि जे पोएं साइड हूंदो आहे, ॿियो हूंदो आहे एक्यूअस ह्यूमर। ठीकु आहे। एक्यूअस ह्यूमर छा थो करे त इहो हिकु फ्लूइड हूंदो आहे छाजे विच में, कॉर्निया और लेंस में। त आई जी जेकी बि फंक्शनलिटी हूंदी आहे, जेकी प्रॉपर उहा फंक्शनिंग कंदी आहे, उहा छाजे थ्रू कंदी आहे, एक्यूअस ह्यूमर जे थ्रू कंदी आहे। ठीकु आहे। इहे ॿ उहो पुछंदो आहे त भाउ विटियस ह्यूमर कंहिंजे दरमियान आहे, इहो तव्हांखे यादि हुजणु घुरिजे। एक्यूअस ह्यूमर कंहिंजे दरमियान, इहो तव्हांखे यादि हुजणु घुरिजे। जेको आहे असां अंधेरे में वेंदा आहियूं त असांजे हिकदमि असांखे छो न हर शइ नज़र ईंदी आहे, पोइ नज़र ईंदी आहे त बाबा जेको आहे सो आइरस जेको आहे सो अलॻि हूंदो आहे पीपल खे, त उहो डायलेट करे उहो वॾो थिए। ठीकु आहे न। इन जे करे जेसिताईं वॾो थींदो उहो पोइ असांजी जेको आहे सो लेंस ते वञी करे रोशनी करंदी, उहा ऑप्टिक नर्व उनखे रेटिना खे ॾींदो, रेटिना ऑप्टिक नर्व जे थ्रू दिमाग़ में मोकिलींदी, पोइ वञी करे शयूं शेप थींदियूं। सही आहे। ऐं जेको आहे सो हिन में हाणे हिकु ॿी शइ अचे थी, उहा इहा ई आहे त बाबा जेको आहे सो असांजी अखि जे करे बीमारियूं, डिसऑर्डर में, बीमारियुनि में, डिज़ीज़ में त पाण अखि जूं इलाही सारियूं डिज़ीज़ पढ़ी आया आहियूं 4-5, पर जेके मेन आहिनि उहे आहिनि नाइट साइडनेस। नाइट साइडनेस हाणे हिकु इहा बीमारी हूंदी आहे, हिन में माण्हुनि खे मिसकंसेप्शन इहा ई हूंदी आहे त बाबा जेकी आहे सो हिन जो मतिलबु इहो आहे त जेकी आहे सो जेकी असांखे नज़दीक हाणे हीअ शइ पई आहे न, हिन में ब्लरिंग अचे, हीअ शइ सही नज़र न अचे, पर ईअं न आहे। नाइट ब्लाइंडनेस उनखे चइबो आहे त तव्हांजी वेझे जी नज़र सही आहे, परे जी नज़र तव्हांजी ख़राबु आहे। ठीकु आहे। त हिन में मिसकंसेप्शन हूंदी आहे, माण्हू हमेशह हिनखे ग़लति वठंदा आहिनि छोकिरा। त नाइट शॉर्ट साइटेडनेस या नियर साइटेडनेस जेको आहे सो उनखे चइबो आहे, जंहिंखे पाण मायोपिया बि चऊं था, मतिलबु तव्हांजी नज़दीक जी नज़र जेको आहे सो सही आहे। हिनखे तव्हां उर्दू में जेकॾहिं या सिंधी में तव्हां ट्रांसलेट कंदो त हूंदो आहे तंग नज़र। ठीकु आहे। तंग नज़र पाण हुनखे चवंदा आहियूं जंहिंजी नज़र बिल्कुलु घटि हुजे, नज़दीक जी नज़र हुजेसि बसि, परे माण्हुनि शयुनि खे जेको आहे सो ब्रॉडर एस्पेक्ट में या ब्रॉडर सेंस में न वठे। ठीकु आहे। हमेशह सेल्फिश हुजे। त नियर साइटेडनेस या मायोपिया पाण हुनखे चऊं था जंहिंजी नज़र, जेकी नज़दीक जी नज़र आहे उहा सही हूंदी आहे, परे जी नज़र उहा ग़लति हूंदी आहे। ठीकु आहे। हाणे हिनखे पाण सही करण लाइ कहिड़ा लेंस यूज़ कंदा आहियूं, कॉनकेव लेंस। सही आहे। कॉनकेव लेंस हाणे हिनखे सही करण लाइ, ऐं जॾहिं बि तव्हां सोलर इक्लिप्स थींदो आहे त तव्हां जेको आहे कहिड़ा लेंस हणंदा हुनखे ॾिसण लाइ सूरज खे, कॉनकेव लेंस, इहो यादि रखणु घुरिजे तव्हांखे। ठीकु आहे। उन खां पोइ आहे फार साइटेडनेस, जंहिंखे पाण हाइप्रोपिया बि चऊं था। हाणे हाइप्रोपिया या फार साइटेडनेस मतिलबु तव्हांजी उहा कंडीशन जंहिंमें तव्हांखे परे जा जेके ऑब्जेक्ट आहिनि उहे जेको आहे सो तव्हांखे जेको आहे सो क्लियरली नज़र अचनि एज़ कंपेयर टू जेके तव्हांजे ऑब्जेक्ट जेके तव्हांजी नियर हुजनि। ठीकु आहे। त मतिलबु हिन जो मतिलबु इहो ई आहे त तव्हांजी परे जी नज़र सही हुजे, वेझे जी नज़र ग़लति हुजे। ठीकु आहे। ख़राबु हुजे। हिन जे सही करण लाइ पाण कहिड़ा लेंस हणंदा आहियूं या कहिड़ा मिरर यूज़ कंदा आहियूं, कॉनवेक्स लेंस पाण हणंदा आहियूं।
लॻाईंदा आहियूं पेन अखियुनि जे मथां त पोइ पाण खे जेको आहे सो परे जूं ऑब्जेक्ट या जेके शयूं उहे पाण खे सही नज़र ईंदियूं। ठीकु आहे। ॿियो हिन में बीमारी में अचे थो कैटारेक्ट। हाणे कैटारेक्ट अहिड़ी कंडीशन हूंदी आहे जंहिंमें तव्हांजो आई जेको लेंस हूंदी आहे उहा डेंस थी वेंदी आहे, ओपाक थी वेंदी आहे। ठीकु आहे। ऐं उहा प्रॉपरली ट्रांसमिट न कंदी आहे लाइट खे। ठीकु आहे। त लाइट उन मां अखि मां कीअं अंदरि वञे। हाणे हिन खे बि तव्हांखे मिसाल सां जेकर सम्झाइजे त हीअ जेके लेंस आहे न इहे जेका आहिनि हिते हीअ वॾो थींदो आहे त हिन मां जेकी रोशनी वञे थी उनखे उहो हर्डल्स क्रिएट कंदो आहे, बैरियर्स क्रिएट कंदो आहे त जीअं रोशनी अंदरि न वेंदी आहे। पोइ छा थींदो आहे त असांखे जेके ऑब्जेक्ट नज़र ईंदा आहिनि उहे ब्लर नज़र ईंदा आहिनि, सही तरीक़े सां क्लियर नज़र न आहिनि ईंदा। ठीकु आहे। त इहो ब्लरली विजन जेको आहे सो क्रिएट कंदी आहे इंसान जे अंदरि में। उन खां पोइ कलर ब्लाइंडनेस अचे थी। हाणे कलर ब्लाइंडनेस जेकी आहे सो हाणे इहा इनहेरिटेड हूंदी आहे। मतिलबु तव्हांजे जेकॾहिं वालदेन में को आहे, ठीकु आहे न, कलर ब्लाइंड आहे त पोइ इहा तव्हां इनहेरिट कंदा आहियो। ठीकु आहे। तव्हां पंहिंजे माउ पीउ खां वठंदा आहियो। ठीकु आहे। हाणे इन में छा हूंदो आहे त रेटिना जेके सेल कंटेन कंदी आहे उन में रेड ग्रीन एंड ब्लू सेंसिटिव हूंदा आहिनि, सेल्स हूंदा आहिनि। ठीकु आहे। पोइ जेके माण्हू जंहिंजे अंदरि कलर ब्लाइंडनेस हूंदी आहे उन में इहे जेके रिसेप्टर हूंदा आहिनि जेके पाण पढ़ी आयासीं कोन वारा, ठीकु आहे, उनजो जेको आहे फुक़दान हूंदो आहे। ठीकु आहे। उन में डिफेक्ट अची वेंदो आहे जंहिंजे तरीक़े उन्हनि खे रेड ग्रीन ब्लू में उहे का बि जेको आहे सो मतिलबु उनखे ख़बर न पवंदी हिन में कहिड़ो कलर कहिड़ो आहे, उन में उहे तफ़रीक़ नथा करे सघनि। ठीकु आहे न। त इहो जेको आहे सो हिकिड़ी इनहेरिटेड कंडीशन हूंदी आहे कलर ब्लाइंडनेस। इहो बि उन में MCQ में पुछियो वेंदो आहे। त इहा हुई पंहिंजी आहे। कल्ह मूंखे लॻो त थोरो पाण सही न आहे, इन करे मां वरी अॼु तक़रीबन हर एंगल सां उनखे ट्राए कई करण जी, छो त कल्ह माज़रत मूंखे जल्दी हुई, काॾे वञिणो हुयो। ऐं इनशाला सुभाणे पाण जेको आहे सो ह्यूमन ईयर कंदासीं ऐं उनखे सुभाणे कंप्लीट करण जी कोशिशि कंदासीं। अल्लाह हाफ़िज़।